महल थी अचानक घर में चुरपुर जो आवाज महसूस कई अर्शद निहारी ॾिठई त सुभान अल्लाह तहज्जुद जो टाइम थी वयो अगु में जेके तुंहिंजा असांजा वॾड़ा अॼु बि रात जो पासो थलाईंदा कंदा अल्लाह 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 करे मथे आसमान ॾे निहारींदा त टाइम केतिरो थियो आहे। अॼुकल्ह जो लक्ष्मी पुत्र दौरे जदीद सां थो हले जीअं अखियूं खुलियूं हेॾे हेॾे पे तो हथ हणे जीअं नाबीन हथ हणंदा आहिनि छा थो ॻोल्हे मोबाइल जीअं जीअं सुजागी थी न खुदा जो नालो न सच दिल सां न लॻेव त खणी इनकार कयो न खुदा जो नालो न महबूब मुस्तफा जो नालो जीअं अख खुली न खुली हेॾे हेॾे पे तो हथ हणे त मोबाइल काॾे वे जीअं हथ लॻो अखियूं पो खोलींदो जीअं ॾिठई त 5 कालू टक 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 अड़े हे त मुआरे दोस्त अदा शरीफ जूं 5 कालू लॻी पयूं हन इन त सुमण महिल निंड पेज रिंग बंद करे छॾी हो त कालू मिस कालू थी वयूं देर न कई टिक 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 अदा शरीफ जो नंबर मिलाई अदो त वियो सुमी उनखे निंड हाणे नंबर त कोन थो लॻे भाऊ जी निंड फिटी यार हेड़ो मुंहिंजो प्यारो दोस्त अवेल सवेल गोरियूं बि ॾे सुई बि हणे ड्रिप बि हणे पैसा बि कोन वठे यार हाणे त कावड़जी वेंदो हाणे अधे जे करे भाऊ जी निंड फिटी वई केॾी महिल हेॾे पे थो हले केॾी महिल हेॾे पे थो हले डॉक्टर जो नालो थो वठां बाक़ी ॻाल्हि त सभु कंहिंखे दिलि सां लॻंदी हूंदी त कंहिंजे करे निंड फिटंदी आहे नालो कोन थो खणा ॻाल्हि त सभु कंहिंखे दिलि सां लॻंदी हूंदी न मिठा त राति जो निंड कंहिंजे करे फिटंदी आहे मोटंदा आहियूं त रोड ते हमराह पियो हूंदो आहे असां पे गाॾी जो ट्रां ट्रां ए दा भाई तो गाड़ी कोंडी जैसे माफ कजो खुदा जो कसम मु कान ॾिठी ही हारून जैसे मु कोन ॿुधो छो बस ही लॻो पियो हो पंहिंजे यार सां खिलो न सोचो अज जे नौजवान ते अफसोस कयो ओ नौजवान इहो नथो सोचे त रोड ते पयो आ रुगी फोनड़ीअ ते दुनिया जे बेवफा जो आवाज तो ॿुधे त गाॾीअ जो हारून बि नथो ॿुधे यानी इन दुनिया जे बेवफा जैसा तुंहिंजो प्यार आ जैसा न तुंहिंजो प्यार आ भले उहो बेवफा है पोइ बि उन जे आवाज में एतिरो मज़ो आ जिन इहो प्यार हिकु दफ़ो मुंहिंजे मदीने जे यार सां करे ॾिसी हिकु दफ़ो न मदीने तय्यबह जो आवाज दिल ताईं पहुचाई त ख़बर पइजी वञे त वफ़ादार यार कंहिंखे चइबो बदकिस्मती आहे नौजवान हेॾे होॾे ॾिठो कालू डॉक्टर फोन कोन खई नेठ सही सुबुह थियो डॉक्टर नमाज ते उथियो उन फोन जो खोली अदे जीअं फोन कई त पहिरीं छा चवंदो आहे डॉक्टर साहब खुदा जो कसम मूंखे हेॾो हेॾो कसम मुंहिंजी रिंग बंदि हुई न त तुंहिंजूं कालू ऐं मां न खणा इहा ॻाल्हि सची आहे न डॉक्टर मुखे माफ कजा यार मुखे माफ कजा मुखे माफ कजा जेस ताईं उन का माफी न वठंदो तेस ताईं पियो बोकड़ कंदो हो चस यार माफ कयो में एड़ी गाल काने पो चुप कंदो इहो सच्चा ईमानदारी सां ॿुधायो सच्चा ठीक आ रुगी 5 मिस कालू थी वयूं ॿुधई बि कोन निंड फिटी वई जेस ताईं उन का माफी न वरतई तेस ताईं चुप न कई मुखे ॿुधा जंहिंखां माफ़ी वरतई उन जे हथ में छा हो ज़िंदगी उन जे हथ में हुई मौत उन जे हथ में हुयो इज्जत उन जे हथ में हुई ज़िल्लत उन जे हथ में हुई ओ मुसलमान ओ नौजवान कसम थई पंहिंजे परवरदिगार रब जो अखियूं खोले सजन साईं जे ग़ुलाम जो ही न्यापो दिल सां हंडा दिल सां ॿुध जेॾी महिल सुबुह जो अल्लाह जे घर मस्जिद मां बिस्काल कान ईंदी आहे फुल काल ईंदी आहे हय्या लस्सलाह हलिया नमाज जे लाइ ॿुधंदो आहियां हय्या लल फलाह हलिया कामयाबी जे लाइ अस्सलातु खैरुम मिनन नौम नमाज भली थई निंड खां फुल काल हलंदी आहे बांग अज़ान मौज़िन ॾींदो आहे सॼो अज़ान ॿुधंदो हई पर कॾहिं कन ते जू चुरी थई ॿुधी वरी पासो वारा सुम्ही पवंदो हई बे पहिरीअ ते बि ईअं कंदो हई
टे पहरिए ते भी इए, मगरब ते भी इए, इशा ते भी इए, 5 वक्त कालू फुल कालू आयूं उहे भी कंहिंजे घर मो अल्लाह जे घर मो। उन अल्लाह जे घर मां फुल 5 कालू आयूं बुद्धि अण बुद्धियूं करे छॾी वरी खाधई भी उन जो, रहे भी उन जे फर्श ते, उन जे अर्श जे हेठों, वरी ऊंधो थी सुम्ही रहे। सुम्हण खां अॻु में हिकिड़ो दफ़ो इएं चयई त मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कजा। जवाब दियो मुसलमान, ओ मुसलमान नौजवान जवाब दे, तोखे दुनिया जो बेवफा यार एतिरो मिठो आ जो उन जूं 5 मिसकालूं तोखां बर्दाश्त न थियूं। तुंहिंजी निंड ख़त्म थी वई जीअं नज़र पई ऐं हीअ सॼे ॾींहं में 5 दफ़ा फुल काल मुंहिंजे करीम रब जे दरबार मां थी रही आ। तूं ॿुधी अणॿुधी करे ईअं गॾह वांगुरु लेटी थो पवी, हिकिड़ो दफ़ो बि नथो चवीं ओ मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कजा। हिकिड़ो दफ़ो भी नथो चवीं। छा तुंहिंजे नज़दीक अल्लाह जे ज़ात जी एतिरी बि तो वटि हैसियत कान्हे जेतिरी हिकिड़ी बेवफा दोस्त जी आहे। ऐं पोइ वरी तकलीफ़ थी थिए त ओ मुंहिंजा मौला मूं ते रहम कर, ओ मुंहिंजा मौला मूंखे ही ॾे, पोइ घुर पोइ उन खां न जंहिंजे लाइ तूं दीवानो लॻो पियो हुई। छा थियो अथव मुसलमानो? अखियूं खोलियो मुसलमानो, मौत जी घड़ी मथां आहे। जिंदगी जे मथा भरोसो न आहे। हे जवानी सदाई कोन हूंदी, हे जवानी सदाई कोन हूंदी। अल्लाह जे हुक्म ते लब्बैक चई पहुच, ॾिस त मुंहिंजो रब तूं उन जे हुक्म खे जी चो, पोइ ॾिस त मुंहिंजो रब तुंहिंजे सुवालनि ते जी कीअं थो चवे। जेकॾहिं भाउ खे न सॾ जो जवाब न ॾींदो आहे त तूं ॾींदेसि? मां मोटा ॻाल्हि तुंहिंजा कलाक वेंदा पूरा थी, तव्हां चवंदो साईं असांखे भलाए ठटे जो शहर ॾिठो अलाए छा यको विहारे छॾी। बायज़ीद बुस्तामी दर ते बीही रहियो, दिल चयुसि त ख़बरदार थी, जंहिंजी जल अमड़ जी ख़िदमत कान कई थई उन जी निंड न फिटा। वेही रहियो दर ते, कुछ घड़ियूं गुज़रियूं, आधी जीअं टुटण शुरू थी, अंदर चुरपुर जो आवाज आयो। महसूस कई त मुंहिंजी अम्मा जागी आ। घड़ी खन गुज़री, पाणीअ जो आवाज आयो। पक थियसि त मुंहिंजी अमड़ वुज़ू करे रही आ। पाणीअ जो आवाज बंदि थियो, कन्नड़ो ॾयो वेठो आ। चई मुंहिंजी अम्मा तहजुद जी निमाज़ ते थी वञे, हाणे ॾिसां त मुंहिंजी अम्मा निमाज़ पढ़ी बस करे त पोइ दरड़ो खड़कायां। जीअं बायज़ीद बुस्तामी फरमाए थो, मां कननि सां ॿुधी रहियो हां जीअं मुंहिंजी जीजल अम्मा मुसल्ले ते बीठी आ, बीहण शर्त दुआ थी घुरे। ओ मुंहिंजा करीम रब, मुंहिंजे बायज़ीद बचड़े जी पारत हुजई। केर तो फरमाए हज़रत बायज़ीद बुस्तामी चेतो जेॾी महिल मुंहिंजे जी जल अमड़ जा इहे आवाज़ मुंहिंजे कननि ते पया, दाह निकिरी वई। कहिड़ी दाह निकिती त जंहिं करीम रब खे ॻोल्हण जे लाइ मां झंगल ताड़ींदो थो वतां, उहो रब त मुंहिंजे जी जल अमड़ सां गॾु वेठो आ। याद रखी छॾ, रब मिलंदी अमड़ जे कदमनि मां, महबूब मुस्तफ़ा मिलंदी अमड़ जे कदमनि मां, दिलबर पीर जे कदमनि मां। तूं जेकॾहिं न अमड़ जी ख़िदमत कंदे, दिलबर पीर जी ख़िदमत कंदे त याद रखी छॾ, अबो अम्मा त उहे महिरबान आहिनि, मुंहिंजो रब कॾहिं बि तोखे मायूस कोन कंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, ओ नौजवान साथी, हिम्मत कर। अॻियां रमज़ानुल मुबारक जो महीनो, अल्लाह जो मेहमान अची रहियो आहे। कंहिंजो मेहमान, वरी ॻाल्हि आहे कंहिंजो मेहमान। जेकॾहिं रईस जो माण्हू अचे त इज़त ॾींदेसि? जवाब ॾे। अमीर जो माण्हू अचे इज़त ॾींदेसि? छो त मता मोटी वञी। रईस जो माण्हू त छॾ, पर जेकर कमदार खान बची वियो त फ़िलहाल त थधड़ो पाणी प्यार पोइ त मता कमदार मुंहिंजे खिलाफ़ का रिपोर्ट ॾे। ईअं न मुंहिंजा दोस्त, जेकॾहिं दुनिया जे अमीर जे कासिद जी इज़त इन लाइ कंदो आ त ही मोटी वञे, वञी मुंहिंजे लाइ को चङो बयान ॾे। ओ मुंहिंजा दोस्त, उहो जॾहिं बयान ॾे, ॿुधण वारो ॿुधे या न ॿुधे, रमज़ान अल्लाह जो मेहमान अची रहियो आ। उहो अल्लाह जेको रमज़ान खे मोकिले बि रहियो आ, सेकंड सेकंड में तोखे ॾिसी बि रहियो आ।
मेहमान कंहिंजो अची रहियो आहे, चओ अल्लाह जो। कंहिंजो मेहमान अल्लाह, मेहमान अल्लाह जो। लेकिन मदीने जो साईं छा थो फरमाए, रजब अल्लाह जो महीनो, शोबान मां मुस्तफ़ा जो महीनो, रमज़ान मुझे गुनहगार उम्मत जो महीनो। मेहमान रब जो आ, अगर सब कुछ खणी तोहफ़ा कंहिंजे लाइ थो अचे तो असांजे लाइ। मेहमान रब जो आ, तोहफ़ा तो असांजे लाइ खणी थो अचे। कहिड़ा तोहफ़ा? अहिड़ो पाक महीनो अची रहियो आहे जंहिंमें हिकिड़ो नफ़िल पढ़ ॿियनि महीननि में 70 फर्ज़नि जे बराबरि। हिकिड़ो रुपयो अल्लाह जे राह में ख़ैरात कर, 11 महीना लखे रुपया ख़ैरात कर। जंहिं रमज़ान महीने जो सुबुह भी बरकत, मंझंद भी बरकत, रात भी बरकत। ओ मुसलमान रुगी तू न कजा हरकत। रमज़ान जो महीनो बरकत ही बरकत। रोज़ो रखंदे अल्लाह जे मेहमान के राज़ी कंदे त मुंहिंजो रब राज़ी थी वेंदी। जेकॾहिं रोज़ो न रखंदे त छा थो समझी? रोज़ो रखण जो बि अजीब अंदाज़ आहे। थकिजी पियो आहियां ॾाढो, पर पोइ मिड़ई पियो तव्हांजा 2 कलाक पूरा कयां। मुंहिंजा दोस्त, रमज़ानुल मुबारक जो रोज़ो अल्लाह जे ज़ात फरमायो, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। रोज़ेदार मुंहिंजे लाइ, जेको मुंहिंजे लाइ रोज़ो रखंदो आहे उन जो एवज़ मां अल्लाह पंहिंजो दीदार उनखे अता फरमाईंदो आहियां। कंहिंजो दीदार, ॻाल्हि कंहिंजो दीदार। हाणे तव्हां चवंदो मुंड में फ़क़ीर चयो त अल्लाह खे केरु ॾिसी कोन थो सघे, पछाड़ीअ में वरी चवे थो अल्लाह जो दीदार। हे त ॻाल्हियूं ॿई अजीब थी वयूं। तव्हांजो ज़हन हींअर कोन वियो, पर मूं तव्हांजो उते पहुचायो। ॿुध त रब जो दीदार कीअं थींदो आहे। अल्लाह जी ज़ात, अल्लाह जे ज़ात खे न छुही सघिबो आहे, न ॾिसी सघिबो आहे। हींअर जेकॾहिं मां तोखां पुछां त हवा आहे त तूं छा चवंदे? पोइ जे मां चवंदे ॾेखार किथे आहे, मां चवई ॾेखार किथे आहे, त चवंदे ओ होॾे निहार वण जा पन लुॾी रहिया आहिनि, वण जा पन लुॾी रहिया आहिनि। माना इहा निशानी आहे त हवा बि हली रही आहे। यानी हवा ॾिसण में नथी अचे, पर उन जी ताक़त नज़र अची रही आहे, उन जो असर नज़र अची रहियो आहे। बेशक अल्लाह जो रोज़ेदार जे लाइ दीदार कीअं थींदो? हिननि अखियुनि सां दीदार न थींदो, लेकिन दीदार थींदो कीअं? नंढड़ो मिसाल ॾे। हिकिड़ो न सफ़ा मवालीअ में मवाली, सादड़े में सादड़ो, जेको 11 महीना मस्जिद रे भी न वियो हुजे, भुल में रुगी न रोज़ो रखे, भुलजी अल्लाह जी रहमत तो ॿुधाई, भुलजी रुगी रोज़ो रखे रमज़ान जो, कमरे में अंदर वेठो आ, 3 पहरीअ जो टाइम थी वियो आ, निड़ी सुकी वई थसे, फ्रिज साम्हूं पई थसे, अंब भी पिया थसे, शरबत भी पियो आ। वात पानी त कोन थो थिएव न। रमज़ान जे महीने में रब गंज ॾींदो। न बि वठंदव न, रुगी थोड़ो मस्जिद जो रुख कयो, रब चवंदो अचो खा, अचो त सही न मुंहिंजे घर में। रब चए थो मुंहिंजे घर में अच त सही न, ॾिस त मां रब तोखे कीअं थो ॾियां। मूं ॾे अच त रब चए थो मूं ॾे अच त सही न। ओ मुंहिंजा दोस्त, उन सादड़े मवालड़ीअ ॾे निहार, शाम जो टाइम आ, 3 पहरीअ जो टाइम आ, निड़ी बि सुकी वई आ, कमरो बि अकेलो आ, कुंडी बि आई पई आ, एसी बि हली रही आ, फ्रिज भी साम्हूं पई आ, शरबत भी पियो आ, मुंहिंजा दोस्त थधो पानी भी पियो आ, थाधलड़ी भी पई आ, फ्रूट भी पियो आ, निड़ी बि सुके थी पई, ॾिसेस बि केरु नथो, पर पोइ बि उन जे वेझो नथो वञे। इहो सच्चा न। ॿाहिरि निकिरी सिज ॾे निहारे जो टंगियल लह, टंगियल लह, उनखे चए थो पर हुन जे वेझो कोन थो वञे। इंतज़ार छाजो थो करे? जीअं मस्जिद मां अल्लाह अकबर, जीअं अल्लाह अकबर जो आवाज़ कन ते पियो, देर कान कयईं, जेकी कुझो खाइण में शुरू थी वियो। ॿुधा इंतज़ार कंहिंजो पे कयईं, ॻाल्हा कंहिंजो इंतज़ार पे कयईं? अल्लाह जे पाक नाले जो। अकेलो हुयो, वेझो न पियो वञे,
ॾिसेसि बि केरु कोन पियो, छो न पियो वञे, केरु पियो रोकेसि, चो यार जो दीदार पियो रोकेसि, त यारी रखी बेवफाई कीअं थो करी। जियां हवा ॾिसण में नथी अचे, पन्ननि मां महसूस थी रही आ, ईअं रोज़ेदार खे यार जो दीदार महसूस थींदो आ। साह पियो निकिरंदो आ पर पाणीअ जो ढुक कोन पियंदो आ, गुरड़ियूं पियो कंदो, थधा कपड़ा पियो नाईंदो, पर इंतज़ार पियो कंदो त अल्लाह अकबर केॾी महिल थो थिए, उन यार जे नाले जो इंतज़ार करे रहियो आ। केरु रोके रहियो आ, जो उन यार जी रहमत जो दीदार रोके रहियो आ। चई रहियो आ, ॿुधण में कोन थो अचे पर दिल ते असर थी रहियो आ, त यार सां यारी रखी थई, वाइदो कयो थई, व बिसौमि गदिन नवैतु मिन शहर रमज़ान, शाम ताईं रोज़े जो वाइदो कयो थई, यार सां वाइदो करे छो थो टोड़ी। जॾहिं बेवफा कमज़ोर इंसान रोज़ो शाम ताईं पूरो कंदो आ, तकलीफ़ूं सहंदो आ हिक यार जे लाइ, त पोइ उहो यार बि वफ़ादार आ। चवंदो अथसि सॼो ॾींहुं बुखूं सहण वारा, सॼो ॾींहुं ॾुख सहण वारा, मुंहिंजे लाइ सभु कुझु कयो अथई, हाणे घुर छा खपई त मां बि सभु कुझु तोखे ॾेई छॾियां। ओ मुंहिंजा यार रोज़ो कज़ा न कजां, ईअं न सोचजां त अॼु नथो रखां सुभाणे रखंदुसि, कहिड़ी ख़बर आहे सुभाणे खां अॻु में तूं हलियो वञी, ज़िंदगीअ जी ख़बर थो रही आहे। ईअं न सोचजां त जुमे जो रखंदुसि, जुमे ताईं हूंदे या न हूंदे काई ख़बर कान्हे, पर जेको रोज़ो रहिजी वियो उन जो ज़िमो केरु खणंदो। मां पहिरीं ॾसियो ओबासी मथे ओबासी, ठका ओबासिन जा तीवणा, मञो न मञो थकायो थमाव, मञो या न मञो, गुलशेर हकल कर। हा मता सुभाणे ईअं चओ त फ़कीर आशिक राजपर ताहिरी सजन असांजो गुलाम आयो, सिक में वेठा हुआसीं पर सिक पूरी कोन थी, अध में छॾण वारा न आहियूं, यारी रखंदा हूं त तोड़ निभाइण वारा हूं। जॾहिं ॾिठुमि त तव्हां सफ़ा थकिजी पिया हो, इन करे बसि ही चई लफ़्ज़ उथां थो मां, छो त हिकिड़े दोस्त जी ॻाल्हि यादि आहे, भर में वेठो आहे। महबूब संदे मान खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। महबूब संदे मान खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ, हिन मोहब्बती मैदान खे समझण त ॾुखियो आ। हर आयत क़ुरान में सुहिणे जी सना आ, सुहिणे जी सना आ, दिल भर जी सना आ, पर अल्लाह जे क़ुरान खे समझण त ॾुखियो आ, अल्लाह जे क़ुरान खे समझण त ॾुखियो आ, हिन इश्क जे मैदान खे समझण त ॾुखियो आ, हिन मोहब्बती मजाज खे समझण त ॾुखियो आ। खुद पाण खुदा भी त सजण में असमायल, आए है लतीफ सरकार का पुछी ॿुधाई, लतीफ सरकार दाह कई त अहद अहमद पाण में विचामी मुफरक, अहद अहमद पाण में विचामी मुफरक, आहे मुस्तग़रक आलम इन्हे असरार में। जिथे जेको विच में मीम मान इहो मीम रुगी राज आ, वरना अहद ऐं अहमद मीम कढ त तूं लगी पई। त हेॾो आशिक भी ईअं चयो, छा चई, खुद पाण खुदा भी त सजण में असमायल, सजण में असमायल, सुहिणे में असमायल, इन राज ऐं नियाज़ खे समझण त ॾुखियो आ,
इन राज ऐं नियाज़ खे समझण त ॾुखियो आ इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ महबूब संदे मान खे समझण त ॾुखियो आ इन इश्क जे अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ। आखिर में सहाबा कीअं समझो ॾिसंदा वया झुकंदा वया उहे असहाबी थी वया ॾिसंदा वया झुकंदा वया असहाबी थी वया असहाबी थी वया असहाबी थी वया उन इश्क ऐं अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ उन इश्क ऐं अंदाज़ खे समझण त ॾुखियो आ हिन मोहब्बती मैदान खे समझण त ॾुखियो आ। 12 लगी 5 मिनट थी वया बीह सबर कर हाणे भला एतरा कलाक ॻाल्हायो थो ठीक आ थोड़ो एतरो ॿुधायो वाइदो कयो था त इंशाअल्लाह ताला रमजानुल मुबारक जो इस्तक़बाल कंदासीं। बुद्ध मुसलमान रुगी मुसलमान के चवे त अदा तोखे मुबारक रमजान जो चंड ॾिठो आ वो चवे अल्हम्दुलिल्लाह मुबारक ॾियण वारे खुश थी मुबारक ॾिनी ॿुधण वारे खुशीअ सां चयो अल्हम्दुलिल्लाह रब ॿिनी जा गुनाह माफ़ करे थो छॾे। ईद जो चंड तो झट में मुबारक चंड ॾिसी जियो मुबारक चंड ॾिसियो हमरा छोड़ंदो आ न वो भी चवंदो आ त सॼो महीनो लोड़ायो थई हाणे मां भी मुंहिंजो वारो आ। ओ मुंहिंजा दोस्त अल्लाह जे महबूब मेहमान जो इस्तक़बाल करण जो वाइदो कर ऐं इहो वाइदो कर त इंशाअल्लाह ताला नमाज 5 गाना पढ़ंदुसि कंहिंजो हक़ न खाईंदुसि ॻाल्हि कंहिंजो हक़ जीजल अमड़ जा कदम चुमंदुसि दिल भर पीउ जा कदम चुमंदुसि उन्हनि सां कड़ो कोन ॻाल्हाईंदुसि अगर कंहिंखां अबो अमा रुठल आ त जीअं वञ पहिरीं इहो कम कर कदमनि ते केरु सुभाणे ते कहिड़ी ख़बर आहे ज़िंदगी तुंहिंजी वञे या हुननि जी वञे पर हिक ॿी ॻाल्हि बि ॿुध भला कंहिंजो अबो अमा कावड़ियल हा पर गुज़ारे विया हाणे उहो छा करे अल्लाह को ॾोह कई अबे अमा जो माफ़ी अल्लाह को मुझे मदीने जे घोट फरमायो मिशकात शरीफ जी हदीस आ मन ज़ार कबर वालिदैहि औ अहदुहुमा कुल्ल यौम जुमुअतिन गुफिर लहू कुतिब बर्रा जेको शख्स पंहिंजे अबे अम्मा या ॿिन्ही मां कंहिं हिक जे मज़ार ते हर जुमे जे ॾींहुं वेंदो छा वेंदो हर जुमे जे ॾींहुं अबे अम्मा जे मज़ार जो रुगी ज़ियारत कंदो गुफिर लहू अल्लाह उनखे मुआफ़ करे छॾींदो कुतिब बर्रा मुंहिंजो रब उन जो पंहिंजे नेकनि में नालो लिखराए छॾींदो। यानी जेकॾहिं अबे अम्मा के नाराज करे हितों दुनिया में हलिया विया थई वञी उन जे कदमनि खां वेही रहो रो अबे अम्मा के परचाए दुआऊं घुरो ॿुधनि था अबो अम्मा ॻाल्हि अबो अम्मा छो नथो पुछी मुकाम खां लॻंदो अस्सलाम वालेकुम या अहलल कुबूर कंहिंखे सलाम मुकाम वारनि खे वराईंदो हुई न उहे ॿुधंदा अबो अम्मा कोन ॿुधंदा जॾहिं मुकामनि वारा ॿुधनि था अबो अम्मा ॿुधे थो जेके ज़ाहिरी तौर ते मरी विया आहिनि उहे बि ॿुधनि था मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा त हयातुन नबी आहे मुझो महबूब तोखे ॾिसी भी रहियो आहे ॿुधी भी रहियो आहे जिंदगी रही ते इंशाअल्लाह ताला अज तुंहिंजो पानी मूं कछे छॾियो आहे थकल ॾाढो हुयुसि मूं चयो तव्हां मूंखे थकाए वेंदो पर थधा थियो था तव्हांजो पानी कछे छॾियो अथमि इंशाअल्लाह ताला ॿिए दफ़े जॾहिं मूंखे घुरायो त पोइ 2 कलाकनि जे लाइ तयारु थिजो मां बि सिजल थो जे हिते पढ़ंदुसि त सोमहणी पढ़ी ऐं शुरू थियो तव्हां वरी चयो त असां तव्हांखे ॿियो दफ़ो ख़ैर में घुराईंदासीं मुझा दोस्तों ए कचहरियूं सलामत रहन मुझो करीम रब तव्हांजो अचण वेहण ॿुधण कबूल फरमाए मूं किने कोझड़े जो ॿुधाइण कबूल फरमाए असांजे दोस्त में बशीर अहमद जेको मोहब्बत मां पंहिंजे बाबा साईं जे मग़फ़रत ला खैर खैरात कयो आहे
मुझो अल्लाह उन जो खैर कबूल फरमाए, उन जे बाबा जी मुझो रब मगफरत फरमाए, जेतरा आया हो सभिनी जे वालदैन के अल्लाह ताला मुआफ फरमाए, अल्लाह ताला उन जे रिज़्क रोज़ी में बरकतूं अता फरमाए, तमा असां जो भी खैर फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सलातो सलाम अला उथंदासी पर ईसा अलैहि सवाब जी पहिरीं दुआ घुरऊं एक भेरो अलहम्द टे भेरा कुल अल्लाह पढ़ो। देगियूं तहां जे इंतजार में हन, तहां जो असां के 2.5 कलाक उन इंतजार में थिया आहिनि। एक भेरो अलहम्द टे भेरा कुल अल्लाह शरीफ। बिस्मिल्लाह। जेकी पढ़ेव फी सबीलिल्लाह बख्शींदड़ जे हवाले कंदो। मियां बशीर अहमद बियो कुछ पढ़ियो बढ़ियो गंज। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। हाजिर कलाम करीम रब तुझे दरबार में जेकी कुछ जमायत पढ़ियो, जेकी कुछ महफिल थी उन जो सवाब, जेकी कुछ कुल शरीफ, जेकी कुछ खैर खैरात मुझा करीम रब सब जो सवाब तुझे बारगाह रब्बुल इज्जत में पेश कयोसी कबूल फरमा। तोहफतन हदियतन मुझे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजूर में पेश कयोसी। मुझा महबूब मदीने जा घोट कबूल पवे। वसीला मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा अज़वाजे रसूल, औलादे रसूल, अस्हाबे रसूल, मुझे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जी तमाम शहीदन, शहीद बदर, खंदक, उहुद, शहीद करबला, खुसूसन हसनैन करीमैन जे दरबार में पेश कैसी मुझा करीम रब कबूल फरमा। मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मत जी जमी औलिया अल्लाह नक्शबंदी कादरी चिश्ती सोहरवर्दी खुसूसन मुझा करीम रब पीरन जे पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी घोट जे रूहानी खे मुझा करीम रब हुजूर जे उम्मत जे तमाम ईमान वारन मर्दन, ईमान वारन औरतुन जे रूहानन खे या अल्लाह सजी जमात जेकी वेठी आ उनन जे जमी अजीजो अकारब जे रूहानन खे खुसूसन मुझा करीम रब असांजे बशीर अहमद जे वालिदे मोहतरम मरहूम खबड़ खान तीमणो जे रूह के ईसाले सवाब कयोसी। ओ मुझा करीम रब मरहूम जे हक में असांजी दुआ कबूल फरमा। मरहूम जा सगीरा कबीरा गुनाह मुआफ फरमा। या अल्लाह मरहूम जे कब्र के जन्नतुल फिरदौस जे बागन मां हिकड़ो बाग बना। असांजे दोस्त बशीर अहमद जो खैर कबूल फरमा। माल रिज़्क में बचड़न में ईमान में बरकतूं अता फरमा। मौला ही जेतरा कही आया हन या जेके असांजो अंबड़ियूं भेनरूं ॿुधन पयूं या अॻिते जेके ही वाइज़ ॿुधंदा करीम रब सभिनी जे दिलनि जूं नेक तमन्नाऊं पूरियूं फरमाइजा। बे औलादन के मुझा सोना नेक औलाद ॾिजा। बीमारन के शिफाए कामिला अता फरमाइजा। कर्ज वारन जा कर्ज दूर फरमाइजा। मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार, मौला मदीनो ॾेखार। पोइ भली मार लहन उजागा अखिन जा। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन बिरहमतिका या। उथी भी अंदाजी सलातो सलाम थोड़ो मुख्तसर पढ़ो था रोती भी रहमत पे लाखों सलाम शमए बज़ में हिदायत पे लाखों सलाम। जिस सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, जे सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम। मुस्तफ़ा जाने रहमत पे लाखों सलाम। वो हमारे नबी उनके हम उम्मती, वो हमारे नबी उनके हम उम्मती। उम्मती
तेरी किस्मत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। करीम रब असां गुनाहगारन जो पढ़ियल दुरूद व सलाम पंहिंजी बारगाह रब्बुल इज्जत में कबूल फरमा। मुंहिंजा मौला उहा घड़ी आण जो तुंहिंजे महबूब जे गुंबज़े खज़रा जे साम्हूं भी दुरूद व सलाम पढ़ो। आमीन। मौला उहा घड़ी आण जो सोनो काबतुल्लाह शरीफ हिनन गुनाहगार अखिन जे आॾो हुजे, हिनन चपड़न सां तुंहिंजे काबे जे ग़िलाफ़ खे चुमियूं ॾियूं। आमीन। मौला उहे घड़ियूं आण जो हिजरे अस्वद साम्हूं हुजे, हिन चपड़न सां तुंहिंजे हिजरे अस्वद खे चुमिड़ियूं ॾियूं, हिनन अखड़न सां तुंहिंजे हिजरे अस्वद खे चुमियूं ॾियूं। आमीन। मुंहिंजा मौला सोने हबीब जे दरबार जी हाज़िरी नसीब। आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी कुनबी या रसूल अल्लाह आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन मिन ला इलाहा इल्लल्लाह।